वेलकम बैक नाज़रीन। सिंध में तूफ़ानी बरसातुनि ऐं ॿोॾि सबबि जेका तबाहकारी आयल आहे उन बाबति ख़ासि ट्रांसमिशन में गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु समूरी सिंध में सूरत हाल इंतिहाई ॾुखाईंदड़ आहे। ख़ासि तौर ते दादू ज़िले में जेका सूरत हाल आहे उहा ॻणतीअ जोगी आहे। केन शाह मुकमिल तौर ते पाणी हेठि आहे, जॾहिं त वार मेहड़ ऐं गाजी खावड़ उन सां गॾोगॾु दादू शहर जे ॿुॾण जो ख़तरो बि ज़ाहिर कयो पियो वञे। केन शाह में हिन वक़्तु छा सूरत हाल आहे, इन बाबति असां गुफ़्तगू कंदासीं। सीनियर सहाफ़ी इम्तियाज़ अब्बासी असां लाइन ते मौजूदु आहे। इम्तियाज़ साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सभ खां पहिरियां त वक़्तु ॾियण जी महिरबानी ॿुधाइजो त केन शाह में हिन वक़्तु छा सूरत हाल आहे। सभई माण्हू जेके आहिनि उहे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थी चुका आहिनि या कुझु फाथल आहिनि उते? जी बिल्कुल, ख़ैर तो नाथन शाह में जॾहिं पाणी अची चुको त उन खां पोइ काफ़ी माण्हू हुआ जेके न निकिरी सघिया। अॼु तक़रीबन चोथों ॾींहुं आहे ऐं हज़ारनि जी तइदाद में जेके आहिनि माण्हू उहे अञा ताईं बि फाथल आहिनि। हिते काफ़ी फैमिलियूं आहिनि, उहे बि हिन महिल ताईं फाथल आहिनि, जिन खे जेके शहर जे अंदरि बिल्कुलु मौजूदु आहिनि, जिते 8 खां 10 फुट पाणी आहे। उन्हनि वटि न राशन बचियो आहे, न उन्हनि खे को निकिरण जो सिलसिलो आहे। सोशल मीडिया तव्हां ॾिसंदव त उहा सॼी बिल्कुलु भरी पई आहे, पर हिकिड़ो बि जेको आहे माण्हू उन्हनि खे रेस्क्यू करण लाइ नथो अचे। उहे सिर्फ़ु ॿाहिरां घुमी हलिया पिया वञनि ऐं हज़ारनि जी तइदाद में जेके माण्हू आहिनि उहे बिल्कुलु अञा बि शहर जे अंदरि फाथल आहिनि ऐं हिते न नेटवर्क आहे ऐं उन सां गॾोगॾु न ई को राशन जो बंदोबस्तु आहे। शहरी जेके आहिनि उहे सख़्तु परेशानी जे जो शिकार आहिनि ऐं माण्हू अञा ताईं बि वाॼाइनि पिया त को अचे ऐं हितां असांखे अची रेस्क्यू करे। अच्छा, पोइ ही किरोड़े रुपया जेके ज़िलनि जा डिप्टी कमिश्नर्स आहिनि उन्हनि खे जारी थिया आहिनि, त केन शाह में किरोड़े रुपयनि जी बजट बावजूदि हींअर ताईं शहरी मुकमिल तौर ते रेस्क्यू बि न थी सघिया आहिनि। त तव्हांजी इन हवाले सां ज़िले इंतिज़ामिया सां का ॻाल्हि ॿोल थी आहे या? ज़िले इंतिज़ामिया मां तव्हांखे ॿुधायां थो, ज़िले इंतिज़ामिया हिते न शहर खे बचाइण आई। जॾहिं शहर में जेके मशीनरी हिन सरकार इस्तेमालु कई उहा सिर्फ़ु ख़ैर नाथन शाह खे ॿोॾण ऐं कट ॾियण में इस्तेमालु कई। बाक़ी शहर खे बचाइण लाइ का बि मशीनरी न आई। हिते हज़ारनि जी तइदाद में, लखनि जी तइदाद में माण्हू हिते वेठल हुआ, न उन्हनि खे हिननि ट्रांसपोर्ट जी सहूलियत ॾिनी। जेको तव्हां चओ पिया त हिननि अलर्ट जारी कया शहर खे त माण्हू निकिरी वञनि, उन में इंतिज़ामिया जो को बि किरदारु न हो। इंतिज़ामिया जेके माण्हू हितां निकिरण लाइ 50,000 उन्हनि खां कराची ताईं वेन वरिता ऐं हैदराबाद ताईं वञण लाइ उन्हनि खां 30,000 हिकिड़ी वेन वरिता। नंढनि वॾनि शहरनि जो जिते 500 ऐं 100 किरायो हूंदो उते माण्हुनि हज़ारे ऐं लखे रुपया भरिया आहिनि। चलो हाणे ज़िले जी 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 कंटिन्यू कयो। ऐं एसी जॾहिं हिते रेस्क्यू करण लाइ जॾहिं एसी सां ॻाल्हि थी कई वञे त एसी चए थो त मां जोई बेराज ते बीठो आहियां, उहो शहर में अचण जे लाइ तयारु कोन्हे को। त इहा सूरत हाल आहे। माण्हू हींअर हज़ारनि जी तइदाद में मौजूदु आहिनि, उन्हनि खे रेस्क्यू करण लाइ तयारु कोन्हनि। के तव्हां हिकिड़ो शहर घोराए छॾियो आहे, लखनि जी तइदाद में हुते माण्हू हुआ त घटि में घटि उन्हनि खे रेस्क्यू त कयो न। अच्छा इम्तियाज़, हाणे हिकिड़ी शइ वांगुरु सम्झणु चाहींदासीं थी, जेके 1000, 1500 या वधीक जेतिरा बि माण्हू उते अञा वेठा आहिनि, इहे पंहिंजी मर्ज़ी सां उते वेठा, हिननि खे लॻो त शहर न पियो ॿुॾे, छाकाणि त इहे बि ॿुॾतर में हुआ, माण्हू त शहर ॿुॾे थो नथो ॿुॾे, या हिननि खे मौक़ो न मिली सघियो त इहे निकिरी न सघिया? न, असल में ॾिसो, गुज़रियल जेका ॿोॾी 2010 वारी जेके शहर जा मथियां इलाइक़ा हुआ, माण्हुनि चयो त शायदि हिन ॿोॾ में जेको आहे त असां न ॿुॾी सघंदासीं, पर माण्हुनि ॿोॾ ते पाणी जेको आहे शहर जी तरफ़ वधंदो पियो वञे। ख़ैर नाथन शाह में जेको 2010 वारो पाणी हो उहो पंहिंजा निशान ही पाणी उहे ड्राईंदो पियो वञे। पाणी अञा शहर तरफ़ वधे पियो, माण्हुनि जो राशन हिन वक़्तु फुटी वियो आहे। हींअर उहे माण्हू चवनि पिया त असांखे हितां सिर्फ़ु कढियो वञे, उन्हनि जो पीअण जो पाणी ख़तमु थी चुको आहे, उन्हनि जी बिजली कोन्हे का, उन्हनि खे जेको ॿियूं सहूलियतूं उहे सभु हिते खुटी चुकियूं आहिनि। अच्छा इम्तियाज़, इहो ॿुधाइजो त हिकु त इहो त का सरकारी ॿेड़ी कान्हे जेका उते रहिजियल माण्हुनि खे रेस्क्यू करे, ॿियो इहो त छा उते हाणे चोरियूं वोरियूं थियण बि शुरू थी वियूं छा शहर में? जी, हाणे जेकॾहिं असां सरकारी ॿेड़ियुनि जी ॻाल्हि कंदासीं त उहे चंदी आहिनि। जॾहिं उन्हनि सां राब्तो थिए त चवंदा त हितां असां हलिया विया आहियूं, हाणे असां अॼु न ईंदासीं, सुभाणे ईंदासीं। हाणे हिकिड़ो जो फाथल माण्हू आहे जंहिंजे घर जे सॼी छित ताईं पाणी अची चुको आहे, हू छित ते वेठो आहे, उहो ॿिए ॾींहं जो इंतज़ारु कीअं थो करे सघे? सरकारी ॿेड़ियुनि जो हाल इहो आहे। हिकिड़ो त तमामु घटि तइदाद में आहिनि ऐं उहे घणनि माण्हुनि खे ॿेड़ी ते वेंदा वधि में वधि 7 खां 8 माण्हू। ही जेके हज़ारनि जी तइदाद में माण्हू फाथल आहिनि, इहे कीअं निकिरी सघंदा? उनखां अलावा शहर में चोरी जो आज़ार तमामु घणो वधी वियो आहे। ॾींहं ॾिठे जो माण्हू घरनि अंदरि काहे था पवनि। त शहर जी हींअर जेका सूरत हाल आहे उहा इंतिहाई ख़राबु आहे ऐं इंतिज़ामिया खे घुरिजे त पहिरियों वठे MP एमएनएस शहर खे बचाइण कोन आया, पर हींअर जेके माण्हू फाथल आहिनि घटि में घटि उन्हनि खे कढाइण था अचनि।
अच्छा, नेवी वग़ैरह भी ऑपरेशन कयो पे या पाक फौज जा दस्ता भी मुख़्तलिफ़ हंधनि ते नज़र आया त को माण्हुनि अव्हां या ॿियनि माण्हुनि को उन्हनि सां राब्तो कयो त को उहे ऑपरेशन शुरू कनि ते? उन्हनि सां बि राब्ता आहिनि, पर उन्हनि जो तइदाद तमामु घटि आहे, माण्हू तमामु घणा आहिनि। अॼु बि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे त उहे चवंदा त असांखे माण्हू शहर में दाख़िल थियण कोन पिया ॾियनि। ॿाहिरि जेके इलाइक़नि खां माण्हू असांजी दोरी ॿेड़ियुनि ते उहे चमड़ी था पवनि, शहर में उन्हनि जूं ॿेड़ियूं। ॿियो त उन्हनि जो इहो बि चवणु आहे त तव्हां शहर खां ॿाहिरि अची वियो त असां तव्हांखे उतां रेस्टी चऊं। हाणे 8-10 फुट शहर में हींअर तक़रीबन 20-20 फुट कंहिं जाइ ते पाणी पहुची चुको आहे, 15 फुट पाणी। त शहरी ओसि ताईं पहुचनि कीअं? इहो वॾो शहरनि लाइ परेशानी जो आलम आहे त उहो ॿाहिरि शहर खां पहुचनि कीअं? शहर में अंदरि हुननि जा बेड़ा दाख़िल थियण लाइ तयार ई कोन्हनि थिए। अच्छा, हाणे ज़िले इंतिज़ामिया जी बहसी त पंहिंजी जाइ ते, पर केन शाह जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, छा उहे बि पंहिंजे माण्हुनि जी वाहर जे लाइ न पिया अचनि या तव्हांजो? तव्हां सोशल मीडिया ते ॾिठो हूंदो त खैर नाथन शाह शहर ॿुधो ई कोन हो त उन खां 15 ॾींहं पहिरियां आहे तव्हांजा नौजवान हिकिड़ा वॾा ट्रेंड हलाया सोशल मीडिया ते त जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे पंहिंजो किरदारु अदा कनि, पर उन ज़रे जो किरदारु अदा न कयो ऐं शहर बुॾी वियो। उन महिल त उहे शहर खे रिंग बंदि ॾियारण में न आया, हिकिड़ो उन्हनि पाछको बि न ॾिनो, न ई उन्हनि खां कोडर ॾिनी त शहर खे तव्हां बचायो। शहर कोशिशि कई जेतिरी हू करे सघिया, पर हू शहर खे बचाए न सघिया। ऐं हींअर ताईं बि तव्हां ॾिसंदो त जेको इंतिज़ामिया त ख़ैर, पर हितां जी चूंडियल नुमाइंदे कंहिंखे फ़ोन करे आथत बि न आहे ॾिनी। अच्छा, पोइ हाणे इन समूरी सूरत हाल में जेके माण्हू बेघर थिया आहिनि उन्हनि जी रिहाइश जो बंदोबस्तु किथे कयो वियो आहे? केन शाह जे आसपास में का टेंट सिटी क़ाइमु कई वई आहे या उन्हनि खे वरी कंहिं क़िस्म जी का बि हिते टेंट सिटी क़ाइमु कोन कई वई आहे? सिर्फ़ु असांजो मुतालबो आहे जेके शहरी हिते वेठा आहिनि जंहिंजूं धाऊं असां सॼो ॾींहुं ॿुधूं था, सॼी राति निंड कोन था कयूं। सुबुह जो राति जो बि फ़ोनूं थियूं अचनि त असांजा माण्हू कढायो, ॾींहं जो फ़ोनूं थियूं अचनि माण्हू कढायो। हुननि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे, सिर्फ़ु असांखे हिन पाणीअ मां तव्हां कढाए वञे। ठीकु आहे, वॾी महिरबानी। इम्तियाज़ केन शाह जी सूरत हाल बाबति इंतहाई सीरियस क़िस्म जो मामलो आहे। असांजे वॾे वज़ीर खे बिलाल भुट्टो ज़रदारी साहब में ॿियनि खे नोटिस वठणु खपे। ही इंसानी हिन मूंखे यादि हूंदो जेका सवात में 5 नौजवान हुआ, 3.5 कलाकनि ताईं फाथल रहिया, आख़िर उन्हनि खे पाणी पाण सां गॾु खणी वियो त इंटरनेशनल लेवल ते ही मामिलो थियो। नो डाउट हिकिड़ी बि जान जेका आहे असां लाइ अहमियत थी रखे। 5 नौजवाननि जो मामिलो ही त हज़ारनि जी तादाद में माण्हू ॿुधाया था जेके हिकिड़े शहर में महसूस के हेडक्वार्टर जो शहर आहे ऐं उते जेको मुसलसल चवनि पिया था त असांखे बचायो वञे, ज़ाहिर खाद खुराक खुटी वई आहे, सुभाणे उते कुझु बि थी सघे थो। सो जेके बि हींअर असांखे बि ॾिसनि था, असां बि उन्हनि खे हिकिड़ी अपील बि कयूं पिया, गॾोगॾु निशानदेही कयूं पिया। ही जेका कुझु सूरत हाल असांखे इम्तियाज़ अब्बासी साहब ॿुधाई, सीनियर सहाफ़ी आहिनि, उहे पाण उते फाथल आहिनि। सो फौरी तौर ते उते वॾे पैमाने ते रिलीफ ऑपरेशन जी ज़रूरत आहे। कानून लागू कंदड़ जेके इदारा आहिनि, डीसी साहब वटि सर फंड्स आहिनि, शयूं आहिनि, उन्हनि खे ॿाहिरि कढी कंहिं महफ़ूज़ हंध ते पहुचाइजे। इहो हिन वक़्तु सिंध गवर्नमेंट जो सभ खां वॾो टास्क हुजणु खपे। हिकिड़ो त ख़ैरपुर नाथन शाह शहर ॿुॾो आहे, पर हाणे उन्हनि जी इहा ज़िम्मेवारी हुजणु खपे त जेके माण्हू फाथल आहिनि पाणी में उन्हनि खे फौरी तौर ते ॿाहिरि कढाए, न त ईंदड़ ॾींहनि में इहो तमामु हिकिड़ो वॾो अलमियो हुते जनम असां इहो चयो पियो वञे त केन शाह जो जेको तालके MP आहे पंहिंजो जुणेजो साहब, उनजी तबियत का ख़राबु आहे, तंहिंजे करे उहो ॿाहिरि न पियो निकिरे, कंडीशन उनजी ॾाढी ख़राबु आहे। मूंखे अॼु इहा ख़बर पई, पर हिन करे उहो पाण नथो अची सघे। त हाणे DC साहब आहे, AC साहब आहे, ॿी जेका ज़िले इंतिज़ामिया आहे जंहिं वटि फंड बि आहिनि, सिंध सरकार उनखे फंड ॾिना आहिनि, उन्हनि खे ॿेड़ियूं ॾिनियूं आहिनि, उन सां गॾोगॾु कानून लागू कंदड़ इदारनि खे बि उन्हनि सां कोऑर्डिनेट करायो आहे त बाबा जेकॾहिं तव्हां नथा पहुची सघो त नेवी आहे या ॿिया जेके इदारा आहिनि उहे बि तव्हां सां हूंदा कोऑर्डिनेशन में, त उन्हनि खां कमु वठनि। उन्हनि वटि ॿेड़ियूं मौजूदु आहिनि, उन्हनि वटि बोट्स मौजूदु आहिनि। तव्हां उते पहुचो, माण्हुनि खे रेस्क्यू कयो। हिकु त तव्हां माण्हुनि खे कढी न सघियो, माण्हुनि जो शहर बचाए न सघियो, ऐं उन्हनि खे तव्हां ट्रांसपोर्ट बि फराहम न करे सघियो जो हू निकिरी वञनि। हाणे पाणी अची चुको आहे, माण्हू घरनि में वेठा आहिनि, छा छितुनि ते वेठा आहिनि। अॼु 3 ॾींहं त उते न गैस आहे न बिजली आहे। उहे माण्हू खाधो कीअं खाईंदा हूंदा, ज़िंदा कीअं रहिया पिया आहिनि, उनखे जेकॾहिं न कढिबो त हिकिड़ो वॾो अलमियो थींदो, माण्हू उते मरंदा, हयातियूं वेंदा माण्हू। पर असांजी जेका ज़िले इंतिज़ामिया आहे उनजे कन ते जूं नथी चुरे, छा कजे? मुंहिंजे त इहा अचरज जहिड़ी ॻाल्हि आहे त हिकिड़ो शहर जेको गुज़िरियल 4 ॾींहंनि खां पाणी हेठि आहे ऐं माण्हुनि जो वॾो अंग हुतां लॾ पलाण करे वियो आहे, पर कुझु तादाद आहे जेको अञा बि फाथल आहे। ऐं अॼु जे दौर में 21-22 सदीअ में जमहूरी हुकूमतुनि जे दौर में ऐं सवे NGOs हुजण जे करे प्लस में जेके बि असांजा सिक्योरिटी इदारा आहिनि उहे बि रेस्क्यू जे अमल में आहिनि, पर उन बावजूदि 4 खां 5 ॾींहं थी विया आहिनि, इहे माण्हू फाथल आहिनि ऐं हिननि जी मदद जे लाइ कोई बि न पहुतो आहे। यकीन कयो हीअ जेका सूरत हाल आहे इंतिहाई ॻणती जोगी आहे। ऐं जेकॾहिं
रेस्क्यू जो अमल इन सुस्त रफ़्तारी त नथा अची सघूं। हाणे 5 ॾींहं थी विया आहिनि सुस्त रफ़्तारी, बल्कि इहो चऊं त न हुजणु बराबरि हीउ जेको रेस्क्यू जो अमल आहे इहो जेकॾहिं ईअं ई जारी रहियो त पोइ इन ॻाल्हि में को बि शक न आहे त ईंदड़ कुझु ॾींहंनि में जहिड़ी रीति सवात में थियो अहिड़ियूं ई ख़बरूं पोइ सिंध मां बि रिपोर्ट थींदियूं ऐं इंसानी अलमिया अहिड़ी रीति जनम वठंदा रहंदा। इन जे लाइ वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु जेको पाण सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा करे पियो, उनखे इहा ॻाल्हि ज़हन में रखणु खपे ऐं अहिड़ा इलाइक़ा जेके हिन वक़्तु मुकमिल तौर ते पाणी हेठि आहिनि उतां जे माण्हुनि जी सार संभाल वठणु खपे। गाजी खावड़ खां धरती टी जो रिपोर्टर असां सां लाइन ते मौजूदु आहे, उनखां हाल वाल वठंदासीं। ॿुधाइजो अदा रियाज़, ॿुधाइजो त गाजी खावड़ जे ॿुॾण जो ख़तरो आहे ऐं अलर्ट बि जारी कयो वियो आहे, त हिन वक़्तु गाजी खावड़ जी छा सूरत हाल आहे? गाजी खावड़ सूरत अलॻि साॻी आहे ऐं अलर्ट जेको डीसी साहिब कंबर आहे जेको जारी कयो आहे त उन में को फ़र्क़ु महसूस न थियो आहे। ऐं जेका हिन जो गाजी खावड़ जेको पाणी हाणे शुक्र बंदि खां जेको हले पियो मुसलसल 3 खां 4 ॾींहं थी विया ऐं हुन में डीसी साहिब चयो त हाणे शुक्र बंदि खे जेको आहे त वधी न सघियो, हुनजे पाणी हेठि अची विया। अच्छा, पोइ हींअर छा लॾ पलाण वग़ैरह शुरू थी आहे गाजी खावड़ मां या हिनखे शहर खे बचाइण जूं कोशिशूं पियूं थियनि? लॾ पलाण त काफ़ी ॾींहंनि खां थी चुकी आहे, पर जेको शहर खे रिक बंदि ॾिनो वियो आहे उनते कमु जेको आहे वठण जो जारी आहे ऐं उन खां जेको हिन वक़्तु जेको पाणी आहे अञा वधे थो पर खुटे नथो। अच्छा, पोइ इहो बंदि केतिरनि ॾींहंनि या कलाकनि में मुकमिल थी वेंदो? बंदि त रहियल आहे पर जेको पाणी अचे त उहो जेका रंज रोक कान्हे को काथो कोई रंज रोक जेका इंतिज़ामिया का उपा वठे अहिड़ी कंहिं। ठीकु आहे नियाज़, तव्हांजो आवाज़ सही न पियो अचे, नेटवर्क जो इशू आहे शायदि, छाकाणि मुतासिर इलाइक़ा इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त गाजी खावड़ जेको कंबर शहजादकोट खां पोइ जेको वारा खां पोइ इहो ई शहर अचे थो जंहिंखे जेको पहिरियां इहो हिट ते हुयो, हाणे उतां पाणी गुज़री जो ई ताईं पहुतो आहे, हाणे इहा रड़ थी आहे त वरी गाजी खावड़ ॿुॾे थो, त माना पाणी एॾो वॾो आहे जो इन्हनि एतिरनि किलोमीटरनि जी पखेड़ में पखिड़ियल आहे, पाणी हेॾां अची मंछुर पहुतो आहे, पर पोयां गाजी खावड़ बि अञा ताईं महफ़ूज़ न आहे, वारा बि महफ़ूज़ न आहे, मेहड़ बि महफ़ूज़ न आहे, कंहिं छा ॿुॾी वियो। इन मां तव्हां अंदाज़ो कयो जेकॾहिं सिंध हुकूमत या जेका इंतिज़ामी मशीनरी आहे उहा ग़फ़लत करे थी त वॾो इंसानी अलमियो जेको आहे उहो जनम वठंदो, छाकाणि त पाणी खे जॾहिं निकाल न मिलंदो, पाणी उते मौजूदु हूंदो पियो, हिकिड़ो शहर ॿुॾे वरी ॿियो शहर ॿुॾींदो, हिकिड़ी शाख टुटी ॿी शाख में पवंदी, हिकिड़ो बंदि टुटी ॿिए बंदि ॾांहुं वेंदो, त इहे ॻोठ ॿुॾंदा, माण्हू जेके आहिनि उहे डिस्टर्ब थींदा ऐं इवन उनखां पोइ इंसानी अलमियो जनम वठंदो। तंहिंजे करे वधि खां वधि कोशिशि इहा हुजणु घुरिजे सिंध सरकार जी कंहिं तरीक़े सां पाणी निकाल कजे, पाणी खे रस्तो ॾिजे त जीअं इहे शहर इहे इलाइक़ा हिकु त जेके ॿुॾी चुका आहिनि उहे पाणी खां ख़ाली थियनि, माण्हू सुख जो साह खणनि ऐं ॿियनि शहरनि ते जिन ते दबाव आहे उहे शहर ॿुॾण खां बची पवनि। मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे पाणी जा जेके कुदरती लंघ आहिनि उन्हनि ते या त ॻोठ क़ाइमु आहिनि या त वरी शहर क़ाइमु आहिनि, हाणे उन्हनि खे बचाइण जे लाइ असां पाणीअ खे टियों रस्तो ॾियूं था, या ईअं खणी चऊं त जेको पाणी जो असुलु रस्तो आहे उहो असां उनखे नथा ॾियूं, उनखे असां का बेदग ते लायूं था ऐं नतीजे गाजी खावड़ पहिरियों न पियो ॿुॾे, हाणे वरी सूरत हाल पैदा थी विया, पाणी अची मंछुर पहुतो आहे, हाणे गाजी खावड़ ॿुॾे थो, त माना इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त केॾी जेका आहे उहा इंतिज़ामी जेका आहे बदहाली आहे असां वटि ऐं मिसमैनेजमेंट आहे। इहो पाणी अंदरि आयो कीअं, छाकाणि त इन पाणी जो जेको कुदरती लंघ आहे उहो एफपी बंद खां ओलह वारे पासे मौजूदु आहे ऐं उतां जेकॾहिं उहो पाणी सॼो गुज़ारियो वञे हा त को बि शहर जेको आहे उहो डिस्टर्ब न थिए हा, उहो पाणी अची मंछर में पवे हा। हाणे उन पाणी खे एफपी बंद जे ओभर वारे पासे जेको आंदो वियो आहे हथरादू कट ॾेई ऐं एमएनवी ड्रेन ऐं एफपी बंद जे विच में उहो पाणी जीअं हलियो आहे त शहर ॿोड़ींदो पियो वञे। हाणे बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ, ऐं इहो ई मां सम्झां थो सबबु रीज़न आहे वॾे खां वॾो हिन जो त मौसमियात खातो अलर्ट जारी करे छॾे थो, पर असांजूं हुकूमतूं या असांजी जेका इंतिज़ामिया आहे उहा उनखे या त संजीदगी सां वठे नथी या त वरी रिथाबंदी करणु चाहे नथी। लाड़काणे जी सूरत हाल बाबति मुनवर रिंद धरती टी जो ॿियो चीफ आहे उनखां मालूम कंदासीं। मुनवर, ॿुधाइजो त हिन वक़्तु लाड़काणे जी छा सूरत हाल आहे? आवाज़ अचे पियो मुनवर? आवाज़ अचे पियो मुनवर? मुनवर, ॿुधाइजो त लाड़काणे जी छा सूरत हाल आहे बरसाति ऐं ॿोॾ खां पोइ? तबाही मचाई, लाड़काणे जा अक्सर जेके इलाइक़ा आहिनि उहे पाणी हेठि जेको अची विया। हिन वक़्तु बि लाड़काणे जो एसएसपी चौक आहे, वीआईपी रोड आहे, डीआईजी हाउस आहे, एसएसपी हाउस आहे
ऐं DC हाउस आहे उन में अंदरि एतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि पोइ बि जेको बरसाति वारो पाणी जेको आहे उहो बीठल आहे। इंतज़ामिया पारां कोशिशूं कयूं थी मां जेको आहे पाणी कढण वारियूं जेके टैंकर आहिनि उहे बि घुराया विया आहिनि ऐं उहे मुसलसिल पाणी पिया पर तमामु घणियूं बरसातूं पवण जे करे पाणी तमामु घणो आहे शहर में जंहिं करे अञा कुझु ॾींहं लॻी वेंदा उन पाणीअ जे निकाल जे लाइ। अॼु जेको आहे सैयद नासिर शाह सूबाई वज़ीर जेको आहे उहो बि लाड़काणे आयल हो ऐं हुन लाड़काणे शहर जो दौरो बि कयो। हुन लाड़काणे इंतज़ामिया खे हिदायतूं कयूं त फौरी तौर ते लाड़काणे शहर में जेको बरसाति जो पाणी आहे पहिरें मरहले में उहो पाणी जेको आहे निकाल कयो वञे ऐं ॿियो लाड़काणे शहर जा जेके आसपास वारा जेके इलाइक़ा आहिनि चङी आबादियुनि वारा जेके इलाइक़ा आहिनि उनमें बि पाणी बीठल आहे घर आहे थी विया ऐं उहे बरसाति मुतासिर हुआ उन घरनि मां शिफ्ट उन्हनि जी खाद फुगाद ऐं उन्हनि जी जेको आहे माली सहायता जे लाइ बि इंतज़ाम खे हुन हिदायतूं कयूं ऐं उन सां गॾु गॾु पाकिस्तान पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो पॉलिटिकल सेक्रेटरी जमील उहो बि साण गॾु आहे ऐं उन बि जेको आहे मुख़्तलिफ़ जेको टेंट लॻल हुआ बरसाति मुतासिर आहे उन्हनि जी कैंपुनि ते वञी ऐं हुन दौरो कयो ऐं उन्हनि बयानी कराई त पहिरें मरहले में उन्हनि जे घरनि जी सर्वे कई वेंदी अच्छा रिलीफ कैंपूं केतिरियूं क़ाइमु कयूं आहिनि मनोहर लाड़काणे जो ज़िक्र कयूं त रिलीफ कैंपूं केतिरियूं आहिनि ऐं केतिरा माण्हू उन में तरसाया विया आहिनि रिलीफ कैंपुनि जे हवाले सां ॿुधाइजो। हा रिलीफ कैंपूं जेके आहिनि उहे जेके लाड़काणे जे डिप्टी कमिश्नर आहे उनजे तरफ़ां लाड़काणे शहर में कुझु जेको आहे लॻाई वयूं आहिनि पर इंतज़ामिया खां वधीक शहर जे अंदरि जेके सिविल सोसाइटी जा माण्हू आहिनि सियासी समाज जे माण्हू आहिनि उन्हनि जे तरफ़ां बि जेको आहे लाड़काणे जे मुख्य जेके रोड आहिनि उन्हनि जे मथां रिलीफ कैंपूं लॻायूं वयूं आहिनि जेके पंहिंजी मदद पाण बि जेको आहे बरसाति मुखातिरनि जी जेकी आहे मदद कई थी वञे। दिल्ली इंतज़ामिया जो इहो चवणु आहे त उहो शहर जे अंदरि जेको आहे काफ़ी 40 खां वधीक लॻभॻि 50 जे जेके रिलीफ कैंपूं आहिनि उहे लॻायूं आहिनि ऐं उन्हनि में जेके बरसाति मुतासिर आहिनि उन्हनि खे हिन शुरू कयो आहे जेको राशन आहे सीधो सामान थींदो आहे जेको घर जो जंहिंमें खंडु आहे अटो आहे गेहूं आहे। अच्छा हिननि 40 कैंपनि में केतिरा माण्हू हूंदा मनोहर जिन खे तरसायो वियो हूंदो छाकाणि त इतला इहे आहिनि त उन्हनि कैंपनि में घटि माण्हू आहिनि ऐं ॿाहिरि जेके आहिनि दरबदर माण्हू जिन खे असीं चऊं जिन वटि कुझु बि कोन्हे माण्हू परेशान घणा आहिनि कैंपनि खां ॿाहिरि जेके। हाँ बिल्कुल मां इहो ॿुधायां त जेके बाज़ाब्ता तौर अॼु जेको सूबाई वज़ीर आयो हो हुन हिदायत कई त लाड़काणे जो जेको म्यूनिसिपल स्टेडियम आहे उते सिटी कैंप जेको आहे क़ाइमु कयो वञे जेके जीअं तव्हां ॿुधायो त माण्हू बिल्कुलु दरबदर आहिनि ऐं रोडनि ते कैंपूं हणी वेठल आहिनि आर्टिफिशियली तौर ते हुन माण्हुनि जी जेको आहे उन्हनि खे सही तरीक़े सां रिलीफ जेको आहे नथो मिली सघे। अॼु जेको आहे उहो लाड़काणे इंतज़ामिया ऐं जेको आहे पार्टी सतह ते इहो फ़ैसिलो कयो आहे त लाड़काणे जे स्टेडियम में हालांकि उते बि जेको बरसाति जो पाणी बीठल आहे पर उहो निकाल कयो पियो वञे ऐं इहो फ़ैसिलो कयो आहे त उते जेको आहे सिटी टेंट क़ाइमु करे जेके माण्हू रोडनि ते वेठल आहिनि या जिन माण्हुनि ताईं ज़िले इंतज़ामिया नथी पहुची सघे त उहो 2 ॾींहंनि जे अंदरि पूरी सर्वे करे ऐं उन्हनि खे उते सिटी टेंट क़ाइमु करे उन्हनि सभिनी माण्हुनि खे उन्हनि म्यूनिसिपल स्टेडियम में गॾु कयो वञे ऐं उन खां पोइ जीअं सभु माण्हू गॾु हूंदा त उन्हनि खे खाद खुराक ऐं राशन बि जेको आहे उहो सही मिली। अच्छा मनोहर हीअ त लाड़काणो शहर थियो पर जेके ॿाहिराड़ी जा इलाइक़ा आहिनि ख़ासि तौर ते जेके दरिया वारे पासे जेके कप ते वेठा आहिनि या कचे जो इलाइक़ो उन्हनि खे खणी चऊं त उन्हनि जी का सार संभाल कोई वठे पियो? हाँ जी बिल्कुलु इहा इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे। मां ॿुधाईंदो वञा त लाड़काणे जा जेके जीअं तव्हां ॿुधायो त भरपासे वारा जीअं इलाइक़ा आहिनि जेके सिंधू दरिया जंहिंखे लॻे जीअं लाड़काणे जो आकिल आगानी बंदि आहे उहो जेको आहे आकिल शहर खे लॻे थो ऐं आकिल शहर जे भरिसां जेके मुख़्तलिफ़ ॻोठ जेके आहिनि उहे अंदरि कचे वारा ऐं ॿिए पासे जेको आहे असांजे डोकरी तालुके में बलेर जी आहे ऐं दरिया जी साइड ते जेके ॿिया इलाइक़ा आहिनि उहे मुकमिल तौर ते पाणीअ में ॿुॾी विया आहिनि ऐं असां जेको उते सर्वे कयो आहे त अञा ताईं माण्हू जेके आहिनि अंदरि पाणी जे अंदरि जेको आहे फाथल आहिनि ऐं कुझु माण्हू पंहिंजी मदद पाण हुतां जेको आहे पंहिंजो सामान जेको आहे उहो पाणीअ मां ख़ासि करे जेके हुननि जो सीधो सामान आहे या संदूकूं पेटियूं आहिनि पाणीअ मां तारे करे ऐं उहे पाण ॿाहिरि कढनि था। अच्छा मुनवर इते अवांखे इहो बि सम्झंदासीं अवां बलड़े जी जो ज़िक्र कयो त मोहन जे दड़े जे हवाले सां बि तस्वीरूं अचनि पियूं त उनखे बि तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे जेको सदियुनि जी तहज़ीब जी असांजी हिकिड़ी अलामत आहे उनजे हवाले सां ॿुधाइजो त हिननि बारिशुनि मोहन जे दड़े खे केतिरो डैमेज कयो आहे या उनजी बहाली जे लाइ उनजे बचाव जे लाइ के क़दम खयां पिया वञनि? हा बिल्कुलु अवां इहे अहम सवाल कयो आहे त सिंध जे क़दीमी मोहन जो दड़ो जेको हज़ारे साल क़दीमी तहज़ीब आहे
ते जेके मुसलसल बरसाती लाड़काणे डिवीज़न में त मुंहिंजो दफ़ो सख़्तु हुन में जेको आहे सो डैमेज थियो आहे, मुतासिर थियो आहे। मुंहिंजे दरे जो मां ॿुधाईंदो वञा त 40% 40% जेको आहे हुनजो बरसात वारे बरसात सबबु जेको घड़ो आहे उनखे तमामु घणो नुक़सानु थियो आहे। ऐं काफ़ी जेके दरे जी साइड वारा हेठे पासे वारा इलाइक़ा आहिनि मुंहिंजो दरो जेको आहे उनखे बचाइण जी ज़रूरत आहे ऐं फौरी तौर ते उते इंतज़ामिया पहुची करे ऐं उनखे जेको आहे सो छो हाणे वधीक सेप्टेंबर में बरसातूं ॿुधायूं वयूं आहिनि, अञा बि जेको कॾहिं बि बाद आहे उनखे नुक़सानु थी सघे। ठीकु आहे, वॾी महिरबानी मनोहर लाड़काणे बाबति असांखे आगाह पियो करे। लाड़काणो त पीपल्स पार्टी जो गढ़ आहे ऐं मां सम्झां थो हिते ॿियनि इलाइक़नि ऐं शहरनि जी भेट में इंतिज़ामिया खे वधीक मुतहरिक हुजणु खपे, पर हीउ डिज़ास्टर तमामु घणो वॾो आहे, तमामु घणी तबाही आई आहे, तमामु घणो नुक़सानु थियो आहे ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त असांजी सिंध सरकार वटि इंतिज़ामिया वटि एॾा वसीला न आहिनि जो एॾे वॾे पैमाने ते माण्हू रेस्क्यू थी सघनि। तव्हांजो छा ख़्यालु आहे नसीर साहब? रेस्क्यू ॾिसो न, माण्हुनि खे रेस्क्यू त करे सघिजे थो, उन्हनि जी ॿीहर बहाली सभ खां वॾो चैलेंज ज़रूरु हूंदो, पर जीअं हाणे केन शाह जो पाण ज़िक्र कयोसीं त 1500, 2000, 3000 माण्हुनि खे ॿाहिरि कढणु कंहिं बि हुकूमत जे लाइ को एॾो वॾो मसइलो न हुजणु। 3000 त केन शाह में हूंदो न, पर असां वटि त हर शहर में इहा हा, सूरत त माण्हुनि खे पाणी मां ॿाहिरि कढणु, बंदनि ते विहारणु या के टेंट सिटी वग़ैरह ठाहिणु, इहो चैलेंज पंहिंजी जॻह ते आहे। पर जेके फाथल माण्हू आहिनि पंहिंजे घर उन्हनि जो ज़िक्र कयूं, जीअं कचे में ॿुधाए पियो मनवार रिंद या ख़ैरपुनाथन शाह जो या ॿियनि शहरनि जो, पहिरीं तरजीह त इहा हुजणु खपे त उन्हनि माण्हुनि खे असीं ॿाहिरि कढी अचूं, उन्हनि हंधनि ते रेस्क्यू कयूं, आसानी सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ार। आसानी त कोन हूंदी, उते बि ज़ाहिर खोड़ सारा मसइला, साह बचाए निकिरी। हींअर सभ खां वॾो मसइलो आहे माण्हुनि खे मुनासिब मामरात टेंट सिटी, उहा मुनासिब रिहाइश फ़राहम करणु, मुनासिब खुराक फ़राहम करणु ऐं जन बीमारियुनि कारक खयों आहे। इहो हिकिड़ो सब्जेक्ट आहे जंहिंखे ॾाढो पाण बि ऐं ॿिया दोस्त बि जेके आहिनि से लाइट बि वठनि था या उनखे टच ई कोन था कनि। मलेरिया आहे, डायरिया आहे, डेंगी आहे ऐं चमड़ी जूं खोड़ सारियूं अहिड़ियूं बीमारियूं आहिनि। जनम वरितो आहे, उन सां गॾोगॾु न्यूट्रिशन जो तमामु घणो मसइलो आहे। औरतूं जेके आहिनि वीचारियूं, उन्हनि सां त एतिरा मसइला आहिनि, वीचारियूं डिस्कस बि कोन थियूं करे सघनि। पीअण जो पाणी ॾिसो न, हाणे जेके पाणी कोन मिलंदो पीअण जो, त जिते रहियल आहिनि औरतूं उते वॉशरूम जा मसइला आहिनि, ॿिया मसइला आहिनि, ॿुधाए बि कोन थियूं सघनि। इहे वॾा मसइला आहिनि ऐं उन्हनि ते असां सभिनी खे ॻाल्हाइणु खपे, असांखे ॻाल्हाइणु खपे ऐं असां त निशानदेही कंदासीं। बाक़ी जेके वस वारा आहिनि उन्हनि खे उन्हनि मामलनि ते ज़रूरु सोचणु खपे। ऐं ख़ैरपुर नाथन शाह जो वरी पाण शायदि ब्रेक जो वक़्तु बि थिए पियो, उन्हनि खे वञण खां पहिरियों वरी पाण हिकिड़ो ॿीहर चवंदासीं त उहे जेके फाथल माण्हू आहिनि उन्हनि खे उतां खां कढी के महफ़ूज़ हंध ते मुंतक़िल करणु हुकूमत जी ऐं जेके ॿिया इदारा एक्टिव आहिनि उन्हनि जी पहिरीं तरजीह हुजणु खपे। नाज़रीन, गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रहंदो, नंढो ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं।